उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां वॾो पियो इनक़िलाब अचे वॾी धाम धूम सां। मटियारी ज़िले जे सभिनी सान्यहवंदनि सियासी समाजी वर्करनि खे अपील था करियूं त प्रोग्रेसिव अलायंस तरफ़ां आचर जे ॾींहुं 11 बजे अलाह जे नाले खां रैली निकिरंदी जेका मख़दूम नूह जे दरगाह ताईं पहुचंदी। हिन रैलीअ जो मक़सदु आहे त 15 सालनि जे अंदरि मटियारी ज़िले अंदरि जेको चूंडियल नुमाइंदनि करप्शन कयो आहे ऐं ऑफिसरशाहीअ जेके फंड हड़प कया आहिनि उहे अवाम ते ख़र्च कोन थिया आहिनि, उहे पैसा किॾां विया। भेटाई लाइ अॻु में 28 करोड़ रुपया ब्यूटिफिकेशन प्लान लाइ हुआ, उहे किॾां विया। हींअर ताज़ो भेटाईअ लाइ जेके पैसा मंज़ूर थिया आहिनि 28 करोड़ 1 अरब, उहो किॾां वियो। ज़िले जे सभिनी स्कूलनि जी हालत तबाह आहे, इस्पतालुनि जी हालत तबाह आहे ऐं 2.5 अरब रुपया पिया आहिनि आयल गैस जा, उहे छो नथा थियनि। मटियारी ज़िले जे अंदरि बदअमनी जेका आहे उहा उरूज ते आहे। मंशात, चोरियूं, धाड़ा, फुरियूं जेके आहिनि उहे आम आहिनि। उन करे हितां जे सभिनी सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि हिन आचर ते 12 तारीख़ 11 वॻे अलाह जे नाले ते सभु गॾु थी हिननि इशूज़ ऐं मसइलनि ते हिकु आवाज़ बुलंद करण जो सोचियो आहे। उन करे आऊं सभिनी सान्यहवंदनि खे इहा अपील थो करियां त पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे इदारनि जे मालिकीअ लाइ, पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल लाइ, पंहिंजे माण्हुनि जे सिहत ते लाइ हिन ग़रीब माण्हुनि जो ख़ल्क़े ख़ुदा जो आवाज़ बणिजो ऐं 11 तारीख़ ॾे हर विख जेका आहे, हर क़दम जेको आहे उहो हाला तरफ़ हुजे। जीअं हाला में एहतिजाजी मुज़ाहिरो जेको आहे भरपूर क़िस्म जो थियणु खपे त जीअं मुक़्तदर क़ुवतूं जेके आहिनि उहे उनजो नोटिस वठनि। असां चाहियूं था त माण्हुनि खे घर वेठे इंसाफ़ मिले, जस्टिस मिले। उन करे सभु दोस्त जेके आहिनि साथी आहिनि हिन मुज़ाहिरे खे कामयाबु करण लाइ 11 तारीख़ आचर जे ॾींहुं 11 वॻे अलाह जे नाले ते गॾु थियनि। साथ सलामत, सिंध सलामत।